नाज़िम तलाब में जसकम कारकुनन पारा मोटरसाइकिल ते सकाफती रैली कढी वई। इन हवाले सां रुस्तम अली कहरी जी रिपोर्ट ॾिसूं था। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध उमड़ जा नारा 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 नारा। सिंधुपुर के पई सिंधुपुर के पई सिंधुपुर के पई सिंधुपुर के पई। जेते नाज़रीन धरती टीवी न्यूज़ पारां 5 दिसंबर ते इल्म करायो सिंध समारोह जे सर हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान जी जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां भरपूर आजियां कंदे जे तलार खां 10 किलोमीटर परे ॻोठ मतारो फास्केली खां हिकु ज़बरदस्त ऐं आलीशान सकाफ़ती मोटरसाइकिलनि ते पार्टी चेयरमैन नवाज़ खान ज़हूर जी अॻवानी में रैली कढी वई आहे, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी हिन वक़्तु तलार जे मेन हैदराबाद बदीन बस स्टॉप ते पहुती आहे, जिते असां सां गॾु हिन वक़्तु क़ौमी कारकुन मौजूद आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि करियूं, उहे असांखे छा था ॿुधाइनि। ये सिंध क़ौमी पार्टी पारां अॼोकी रैली सकाफ़ती रैली आहे। सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे, जंहिंजे पुठियां हिकिड़ो अज़ीम फ़िक्र कमु थो करे ऐं मोहन जो दड़ो उन सकाफ़त उन तहज़ीब ऐं तमदन जो साखी आहे। त हिकिड़ी उहा सकाफ़त जेका हज़ारे वरियनि जे सफ़र में पंहिंजो वजूद बरक़रार रखंदी आई आहे, उहा रवादार सकाफ़त आहे। उहा तबक़ाती ऐं जिनसी तफ़रीक़ खां इम्तियाज़ खां बालातर सकाफ़त आहे। उहा हिकु अहिड़ी सकाफ़त आहे जेका हिकिड़ी सॼी क़ौम खे ॻंढे थी रखे। सभिनी खां पहिरीं सॼी सिंधी क़ौम खे मुंहिंजे तरफ़ां इन क़ौमी ईद जूं एकता रैली जूं जेको सो मुबारकूं आहिनि सभिनी खे। जेको सो ही पंहिंजी असांजी जेका ही क़ौमी एकता आहे इहा असांजी अॼु जी न आहे, मोहन जो दड़ो हड़ाप खां वठी आहे। इन जी तारीख़ एतिरी पुराणी आहे जेको अंदाज़ो बि नथो लॻाए सघे। हीअ आदम खां वठी आहे। जेको तव्हां अॼु जी पिया सम्झो, जेको तव्हां नई पिया सम्झो, इहा अॼु जी न आहे, इहा आदम अलैहिस्सलाम खां वठी आहे। हीअ सिंध धरती तॾहिं खां वठी आहे, हीअ अजरक तॾहिं खां वठी आहे, हीअ टोपी तॾहिं खां वठी आहे, हीअ पटको तॾहिं खां वठी आहे, हीअ कुहाड़ी तॾहिं खां वठी आहे। सब खां पहिरीं त साईं नवाज़ खान ज़हूर साहब खे तलार चंदे भलीकार चऊं था, जिन शानदार रैली कढी उन दोस्तनि खे जस हुजे। सिंध जी सकाफ़त बाबति असांखे कुझु अंसर नवाज़ खान ज़हूर साहब ॿुधाया आहिनि, छाजे करे त हू इल्म जा क़ाबिल माण्हू आहिनि, हू मान ॾहा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त हू सकाफ़त छा आहे। सकाफ़त जी टोपी अजरक न आहे, बल्कि सकाफ़त में हज़ारे शयूं आहिनि। असांजी ढगे गाड़ी जो पीतो असांजी सकाफ़त जो हिसो आहे। असांजो सिंधी माण्हू जो ॿारु ॼमंदो आहे, उनखे जॾहिं असीं आॾींदा आहियूं, सिर्फ़ु सिंधी ॿारु आहे उहो जेको आॾिबो आहे, दुनिया जो ॿियो को बि नसल न आॾिबो। इहो असांजो कल्चर आहे। साईं जी एम सैयद उनजी जदोजहद में असांखे कल्चर लाभ जेको जाम कुझु मवाद मिले थो। हिन एकता ईद जे हवाले सां सॼी सिंधी क़ौम खे लख लख वाधायूं पेश कयां थो। कैमरामैन मुनव्वर अली जतई सां गॾु रुस्तम अली कहरी, धरती न्यूज़ तलहार। नाज़रीन रिपोर्ट हमारे टीम में सगत बुलेटिन पेश करें तो पहुंचो वकी खबरों में अपडेट से ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।